नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल फुलजी स्टेशन जी ज़बून हाल बिल्डिंग 4 सालनि में तैयार न थी सघी। नियाणियूं बॉयज़ स्कूल में तालीम पढ़ाइण ते मजबूर। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे फुलजी मां तनवीर मेमूण। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल फुलजी स्टेशन जी ज़बून हाल बिल्डिंग 4 सालनि में बि तयारु न थी सघी आहे। नियाणियूं बॉयज़ स्कूल में तइलीम पढ़ाइण ते मजबूर बणियल आहिनि। उन मौक़े ते गर्ल्स स्कूल जे हेड मिस्ट्रेस मिस फ़तेह खातून, मिस अरशाद पंवर, मिस शमशाद ज़ौर, मिस अफशां पंवर, मिस नसीम सूमरो, मिस रोशन आरा मला ऐं ॿियनि चयो त 4 साल अॻु गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जी बिल्डिंग जी छित जा चापड़ करण सबबि शागिर्दाणियूं ज़ख़्मी थी पयूं हुयूं, जंहिंजूं ख़बरूं मीडिया ते नशर थियण खां पोइ डायरेक्टर तइलीम जे हिदायतनि ते उन वक़्त जे DO नज़ीर चांडियो पहुची स्कूल ख़ाली कराए गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में शिफ्ट करे छॾियो हो। असांखे चयो वियो त गर्ल्स स्कूल जी नई बिल्डिंग तयारु कई वेंदी, पर 4 साल गुज़रण बावजूदि बिल्डिंग न ॾिनी वई आहे। पीर मुजीबुल हक़ दादूअ जो MPA उन बि स्कूल जी बिल्डिंग जो जाइज़ो वठी ऐं बिल्डिंग जो ऐलान कयो हो, पर उहो सिर्फ़ु ऐलान ई रहिजी वियो। असां वस वारनि खे अपील था कयूं त जल्द खां जल्द नियाणियुनि जे लाइ बिल्डिंग स्कूल जी बिल्डिंग मंज़ूरु कई वञे, जीअं नियाणियूं सही नमूने सां तइलीम पिराए हासिलु करे सघनि। जी MNN TV News।